संगत दिस इज कदम का आप पहुंच गए इस टाइम पे कदम गाह मौला अली अलैहिस्सलाम। चलो जी सिंध लव यू मैं नाराए हैदरी से हाय चंगाई करबला जी टाइल समझो लिखियल आहिनि ईअं हाणे पाण हलंदासीं टाइम इलाही थी वियो आहे थोरो ॿियो बि कमु अस्सलाम वालेकुम गरीब दोस्तनि छा हाल आहे भाईजन फस्ट ऑफ ऑल असां वियूं था जाम शोर हिते बाबा साईं मां जहाज खे किथां खणंदो बाबा बस ये वो तो हम उतर नहीं लगा यानी बैठा हूं मेरा चुप नहीं होया अल्लाह आज रेडी कौन विंडो चैनल ले विंडो आज para la echamos en la semana क्या कर रहा है रोजी थी अल्लाह वालेकुम भाई रखा अबे साले कभी मैं माफ करना गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ तो मैंने बर्गर लगी माशाल्लाह अरे ये मैंने छा बस जग ॾेई हलियो त वञी महिमान जो ईअं ख़्यालु कबा पाणी प्यार लेमो पाणी प्यार क्लिनिक मदीना नगर अला खान गर्मी छा है भला हाणे ॿुध हाणे पतलून अतलून फाड़े ईअं मोकिलियूं घर छा सम्झंदासीं परपुट एॾियूं हिकिड़े हमरा गारियूं ॾिनियूं अथई ॻाल्हि ॾेई सिधी न परपुट ॿियो फोन ते हिकिड़ो परपुट ॿियो ओरे ओरे पई ओ इहो हा दब चिड़िया खान साला चिड़िया संगत वेलकम टू बैक अगेन डे 2 जीअं त पाण वञूं शुरू कयो ब्लॉग कल्ह शुरू कयोसीं जाम शोरे मां मोटियासीं तव्हांखे ॾेखारियोसीं कोन वरी मतिलबु डायरेक्ट तव्हां हैदराबाद में था मिलूं कहिड़ो ब्लॉगर ईअं कंदो आहे लाहौर खां इस्लामाबाद इहो शहरी कंदो आहे ॻोठ मां हैदराबाद पहुतो हैदराबाद ॻोठ का विच में ख़बर न आहे छोकिरो काॾे वरी जाम शोरो वरी वञासीं हैदराबाद घणनि ॾींहंनि में मारा में स्टार्ट आहे तो सुभाणे पंहिंजी वापसी आहे अॼु वञूं था कपिड़ा वग़ैरह इस्त्री कराइण ॿियो सॼो थोरो सामान ते मूड थी वियो त हलूं था कदम गाह तोखे मां अॼु घुमायां
माफ़ी माफ़ी तोखे माथर वठी हला कपिड़ा ॾियूं पहिरियों बाइक बीठी पर बाइक ते मौसम ॾेखारे ने सुठो व्यू लॻे ओहो हो अने माण्हू पंध न मौसम इज ऑसम बाबे जी तो चलो हलो कपिड़ा ॾियूं पहिरियों पोइ ॾिसूं छा सीन ठहे थो अपू अॼु कदम खां घुमे थो ऐं नथो घुमे हितां मां ॿुधाई अपू ज्ञानी असां रखिया रसों प्यारो तमामु रिच संगत जीअं त पाण वञी रहिया आहियूं कदम खां बाइक में फर्स्ट टाइम ज़िंदगी में पहिरियों दफ़ो आज नज़ारा संगत दिस इज कदम का मोला अली जा कदम गाह ते मां तव्हांखे वठी आयो आहियां मां बि आयो आहियां फर्स्ट टाइम प्लीज़ चेक मूंखे का ख़बर ना आहे केॾांहुं एंट्री करणी आहे हलूं था पिया माशाल्लाह से मिलता क्या है नौकरी छोड़ दूं बस बाबा बस बस हलो एंट्री कयूं असां वरी मिलूं था पाण सां त दुनिया सॼी मूंखे थी ॾिसे ॼण मां साइड में मस्जिद आहे सिंधिया यानी अल्लाह अली मदद आप पहुंच गए इस टाइम पे कदम गाह मौला अली अलैहिस्सलाम वाह सही वाह और आपके सामने खादिम कदम गाह मौला अली अलैहिस्सलाम और मेरा यूट्यूब चैनल है अली कदम गाह ऑफिशियल वाह कदम गाह लाइव ज़ियारत आपको करनी है कदम गाह की अलम को सवार होते हुए देखना है तो मेरा चैनल सब्सक्राइब करना पड़ेगा अली कदम गाह ऑफिशियल मौला सलामत रखे जेके भी मुंहिंजा व्यूअर्स आहिनि भाउ जो चैनल आहे कदम गाह जे नाले सां अली कदम गाह ऑफिशियल अली कदम गाह ऑफिशियल तो भाउ खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं कमेंट में लाज़मी लिखंदा लव फ्राम हसनैन का ब्लॉग हे मुंहिंजो अथव न वरी था अचूं मुलाक़ात थिए थी तव्हां सदाबाद जो बाबा सदाबाद जो तव्हां चओ हिकिड़ी फरमाइश असांजी चओ जीए सिंध बाबा वो चयो आहे न नदीम सवारवार हा जीए सिंध जीए सिंध वारा जीए सिंध वारा जीए सिंधी टोपी अजरक वारा जीए लव यू महबूब नाराए हैदरी कलंदर कयूं सो पाण हाणे एंट्री कंदासीं कदम गाह ते अंदर दीदार कयूं अंदर जो नज़ारो ॾिसूं छा सीन आहे छा न आहे
الله لا إله إلا هو الحي القيوم لا تأخذه سنة ولا نوم له ما في السماوات وما في الأرض يشفع عنده بإذنه وما هذا الشيء إلا بما شاء ولا يقدر والأرض ولا يؤود حفظهما وهو العلي العظيم. तो संगत है तो कदम मुबारक ये निशाना हेलो मालिक जोरंगा बाबा हेलो तव्हां विजिट करायां माशाल्लाह फिनिशिंग चेक कियो संगत है तो करबला जी टाइल समझो लिखियल हिंदे ईअं वधीक वल्ला आलम आई डोंट नो अबाउट दिस मूंखे इन शइ जो को बि इल्मु न आहे छो जो मां गॾु कोन मुंहिंजे में खणी आहियां जो मां तव्हांखे पकी साबिती ॾियां त भाईजान हा सो ख़ैर लिखियल आहे मतिलबु हूंदो गिलाफ़ काबा पियो अथव टाइल पई अथव हज़रत अब्बास जे रोज़े जी हेॾां हे टाइल पई अथव हज़रत अब्बास जे रोज़े जी ऐं पंहिंजो हे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े जी हज़रत अब्बास जे रोज़े जी हे मतिलबु टई हज़रत अब्बास जे रोज़े जूं हे हिकिड़ी हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े जी आगे काठियूं वग़ैरह हिननि जो लाज़मी का हिस्ट्री हूंदी जो रखियूं हूंदा आहिनि हे मिटी आहे हिन में विधल आहे हाणे छाजी आहे इहा ख़बर न आहे बाक़ी माशाल्लाह ज़बरदस्त जॻह आहे सुकून परस्ती आहे अचो सुकून अथव इलाही अचो तव्हां चकर हणी वञो तो संगत वेंदा हाणे पाण हलंदासीं टाइम इलाही थी वियो आहे थोरो ॿियो बि कमु
आई थिंक मस्जिद आहे ज़िंदगी रही दिन में मां इंशाल्लाह एक ॾींहुं नमाज़ अदा कंदुमि इंशाल्लाह हिनमहिल तकड़ आई ॿियो त नमाज़ जो टाइम बि न आहे ॾियो टे पारी मां पढ़ी आयुमि घरां हाणे पाण हलूं था मेरे क्या है खता अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। सर आ गए आप? हाँ सर हम आ गए सर एक शेर आपको गिफ्ट करवाऊँ, आपकी समाज करूँगा एक शेर। जी बिस्मिल्लाह। कोशिश तो बहुत की गई हर दौर में, लेकिन वाह ऊज़े के मुकद्दर में समंदर नहीं आए। वाह सही बात। मेरे अली को क्या समझ पाएगी दुनिया, दुनिया की समझ में तो कलंदर नहीं आए। नारा है अली हैदर। सर कितने हुए आपके? सर यहाँ पर बड़ी बात है, हम पैसे नहीं लेते। ये पेटी रखी हुई है, आपकी जो दिल करे इसमें डालें नहीं डालें, हम आपकी खिदमत के लिए बैठे। वाह हाँ, सही बात। खिदमत के लिए। चाय पियेंगे तो चाय भी मेहरबानी थैंक यू अल्लाह सलामत रखे। तो संगत आखिरी दीदार कयो था तो हाणे असां भी निकरूं ना बस समझो कदम गाह ते पहिरियों दफ़ो ज़ियारत नसीब थी आहे तव्हां सां गॾु सो अकेलो बि न रक्ष यारो यार इंतज़ार में बीठो हूंदो यार चई मां बीठो आहियां तूं मोटी आहे ॾिसो जहान हितां जो अलम पिया अथव हिते शॉप आहे अलाए छा आहे परे पासे तां यार वेठो अथई असांजो रक्षा त साम्हूं मेरी क्या है कथा मेरी क्या है कथा अस्सलाम वालेकुम वेठो है न हल बिस्मिल्लाह असां ज़ियारत कईसीं संगत खे ज़ियारत कराईसीं खूबसूरती देखियो भाईजान है ना माशाल्लाह अलंबरदार आता है अलंबरदार लगता है कि जैसे है करे कब्बार अलंबरदार आता है अली दिलबर अली सरोवर अली तो भाई हाणे फाइनली असां घर पुॼी वियासीं दिस इज़ माई होम सॉरी न है हेॾो वारो ग़लती थी वई हलो हलूं सलाम क्या शरीफ हुए पूरी दुनिया ही बदमाश होगी एंटर द होम आई एम एंटर द होम त संग जीअं त पाण वरी डायरेक्ट तव्हां सां मिलूं था राति जो 3 बजे राति जो 3 बजे छो था मिलूं छो जो व्लॉग मां सॼो एडिट करे छॾियो आहे
एमी ऑर्डर कयो आहे कुझु खाइण पीअण जे लाइ बुख लॻी असांजो खाऊं पियो ॾिसो दम मस्तानी भोजन पेट पूजा कयो छो दोस्त हो यार मुफ़्त जी आहे यार खोले ब्लॉग इंड क्यों जान चला अरे माशाल्लाह जान चरावल चलो मुर्सलन यार व्हाट इज दिस जिंगराटो तो भाईजान दिस इज जिंगर दिस इज रोल दिस इज माय रोल आफ्टर लॉन्ग टाइम हिन मूंखे फूड पॉइज़न कयो साहब कढे मुंहिंजो उन खां पोइ आराम जी छठी ते जेको मां आयो मम्मी उन खां पोइ आराम जी छठी ते न आयो मूंखे रोल वरितो उन खां पोइ वरी अॼु थो खावां अलाह भलाई करे अलाह माफ़ी लानती तव्हां तो ख़ैर ऐं पाण ते व्लॉग कयूं था एंड ऐं उमेद आहे की असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो जे सुठो लॻो आहे पसंदि आयो महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा कमेंट कयो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो ऐं हाणे जो असांखे इजाज़त माशाल्लाह Can I ask you something? Meow. What are you? बाय बाय